अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी अवां जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुझे ऑडियो पसंद अचे तो उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। मुसविर सैयद ज़फ़र काज़मी, अदा ज़फ़र। आमिरीअ जे मिटीअ मां खयल पिनोड़ो नेठि धणीअ वटि वञी पहुतो। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। गुज़िरियल सदी ऐं हिन सदीअ जे पहिरें 6 सैकड़ो जे वक़्त में साह खणंदड़ ऐं पंहिंजे दौर जो हिकु कदावर असिल ऐं सचो फ़नकार मोहतरम ज़फ़र काज़मी बि नेठि वञी ख़ाक नशी थियो। हिननि सातुनि में जॾहिं ही लफ़्ज़ अव्हां जे हथनि जो छुहाउ महसूस करे रहिया हूंदा, अदा ज़फ़र जे हयातीअ जे आख़िरी सुञाण संदसि तुरबत ते गुल कुमाइजण शुरू थिया हूंदा। आली मिटी आहिस्ते आहिस्ते सुकण लगी हूंदी, बिल्कुलु ईअं ई जीअं संदसि हयातीअ जे आख़िरी सरहदुनि में संदसि बेइंतहा ख़ूबसूरत फ़न जा गुलाब कुमाइजण लॻा हुआ ऐं संदसि वजूद जी मिटी भुरण लगी हुई। ख़ाक नशी त हू अज़ल खां हो। मसनदुनि ऐं तख़्तनि सां संदसि का बि हमरकाबी न हुई। उन मिटीअ सां शदीद मोहबत हूंदे बि इंसान पाण जीअरे जाॻंदे त ख़ाक थियणु न घुरंदो आहे न अज़ीज़ाने मन। उनखे मिटी त असां ऐं अव्हां कंदा आहियूं। जीअरो जाॻंदो वजूद असांजे हथनि में ज़रो ज़रो थींदो आहे। उहो सभु बि असां हिकु दफ़ो वरी वरजायोसीं ऐं हिकिड़े अमुल हीरे खे बिना संदसि हैयत ऐं हैसियत जे उछल ॾेई छॾीसीं। असीं अहिड़ा ई आहियूं क़िबला ऐं ख़ैरनि सां अहिड़ा ई रहंदासीं। वक़्त जी वीर असांखे पुसाए नथी सघे, असांखे ज़माने जी क़दुरु पसाए नथी सघे। 40 साल खनि अॻु सिंध यूनिवर्सिटीअ जी कॉलोनी कुझु क्वार्टर ऐं कुझु बंगला हूंदी हुई। रेलवे स्टेशन जे ओलह तरफ़ मुल्क भड़भांग लॻो पियो हूंदो हो। सुपर हाईवे जो वजूद न हो। पुराणो रोड जेको अलमंज़र वारे पासे खां अॼु बि क़ाइमु आहे, ईअं ई महकंदो मुरकंदो रहंदो हो। उतां सवारी LMC वेंदी हुई ऐं पोइ उतां जे पुठ तां फिरी उहा अज़ीमुल शान बस सिंध यूनिवर्सिटी कॉलोनीअ मां लंघंदी हुई ऐं आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि मुसाफ़िरनि जी महिमानी कंदी हुई। तॾहिं तमामु थोरा वजूद हिते मौजूदगीअ जो अहसासु ॾियारींदा हुआ ऐं इतफ़ाक़ सां उन्हनि मां 3 ख़ानदान वण जी काठीअ जा हिते अची गॾु थिया हुआ। सेवण शरीफ़ जा मुग़ल, कंबर जा अबड़ा ऐं आमिरीअ जा सैयद। डॉक्टर अब्दुर्रहमान मुग़ल मरहूम, मोहतरम दारा आलम अबड़ो ऐं सैयद ज़फ़र काज़मी। धणीअ जी कुदरत सां हिननि टिन्हिनि खे घर बि गॾु नसीब थिया। 1966 ईस्वीअ जे उन सन में आबिद दारा ऐं ज़फ़र ॼण हिक ॿिए जा रफ़ीक बणिजी विया। अदा अब्दुर्रहमान असां सभिनी में वॾो हो, माना उन जा दोस्त बि उन जहिड़ा ई थिया। हाणे उन्हनि खे सभु घर वारा अदा ज़फ़र ऐं अदा दारा सॾींदा हुआ। अजीब मेठ मोहबत जो ज़मानो हुयो। अमड़ियूं त हूअं बि कमाल हूंदियूं आहिनि। उहा ख़बर न हूंदी हुई त नंढे क्वार्टर में अमा तारिक ऐं साकी याने शबीर आलम जी वालदा आहे या हिन महमूद खे ॼणियो आहे। हेॾां वरी ये 16 क्वार्टर में रंधिणे जी भित खे टेक ॾेई गिरह खाराईंदड़ शबीर ऐं महमूद जी ख़बर न पवंदी हुई त केरु मुग़ल आहे केरु अबड़ो। ज़मानो अजीब सरखोशीअ में गुज़रंदो हो। अदा ज़फ़र जे घर वारा भाभी कैसर असां सभिनी जी भाभी हूंदी हुई। बलक खणी चइजे त वॾे शहरी ज़िंदगीअ में उहा असांजो पहिरियों मुहावर हूंदी हुई। अमां जी पहिरीं न लॻंदी हुई। अञा अब्दुर्रहमान जी शादी कोन थी हुई ऐं उहो दर्जो अदा ज़फ़र वठी वियो हो। हाणे उहो दौर अजीब हो। हिकिड़ो जज़्बाती नौजवान फ़ने मुसविरी साज़ो आहंग सां लऊं लॻाए वेठो हो। संदसि आवाज़ घिटीअ जे मोहड़ खां ई महसूस थींदो हो। ॿाहिरां ई रड़ करे अदा खे सॾु कंदो हो ऐं असीं सभु जहिड़ा घर में सम्झी वेंदा हुआसीं। एॾो रूप, एॾो दबदबो। अदा ॿाहिरि निकिरी ॿई गॾिजनि ऐं
किथे रवाना थियनि त साह में साह पवे। मथां वरी अदा ज़फ़र जा ॿार ऐं मां तक़रीबन हिक उमिरि जा हुआसीं। वॾो फर्ज़ंद ज़ुबैर ऐं वॾी न्याणी लॻभॻि मुंहिंजे उमिरि जा हुआ ऐं ॿिया सभु ॿार पोइ पैदा थिया। वक़्तु गुज़रण सां तालुक़ जी डोर एतिरी त मज़बूत थी जो ॿिन्हिनि घरनि जे विच में हाणे भित बि बसि भित ई वञी रही। रुगो सिरुन ऐं सीमट जो रिश्तो, रुगो सिरुन ऐं सीमट जो सिरिश्तो, दिलनि में त का दीवार रही ई कान। अदा ज़फ़र जे वॾियुनि न्याणियुनि ऐं ज़ुबैर खे अमां क़ुरान शरीफ़ जी तालीम घर जे मदरसे में ॾिनी। असीं सभु गॾु पढ़ियासीं। पल पोपट थी तिरकंदा रहिया। उन्हनि ज़माननि में मौजूद ख़वातीन हज़रात उहा ख़बर कतई न पवंदी हुई त केरु कहिड़ी नौकरीअ में आहे, मतिलबु अदादारा छा कंदो आहे या अदा ज़फ़र किथे हूंदो आहे। निसोरो साह पियो वेंदो हो ऐं शायदि असीं एतिरा होशियार न हूंदा हुआसीं जो ज़माने जी एतिरी ख़बर हुजे। रहंदा गॾु हुआसीं, बसि उहो इल्मु हुयो त नेठि हिकु ॾींहुं अखियुनि में आब जी उहा सूरत नज़र आई त ख़बर पई त अदा ज़फ़र वारा कॉलोनीअ मां वञनि पिया। अलाए केतिरा ॾींहं तन ॾींहंनि जे नंढी बस्ती उदासीअ जे वर्कनि में विढ़ियल रही। पोइ बहरहाल वक़्तु अलाए केतिरा पर छंडींदो रहियो ऐं ग़म जे दौरान जे भाकुरनि यादि जी चुभके खे ॿिया रंग ॾेई छॾिया। पर हयातीअ जे हिन मोड़ ताईं अज़ीज़ाने मन ख़ानदान जो साथ ईअं ई ॻंढियल रहियो आहे। खणी एतिरी शिदत सां अचण वञण नाहे रहियो, पर ख़ुशी ऐं ग़मीअ जे हर मंज़र में साथ जो उहो पस मंज़र साॻी बैकड्रॉप सां नज़र ईंदो रहियो। अदा ज़फ़र ऐं उन्हनि जे घर वारनि असांखे किथे बि अकेलो न छॾियो। मोहबतूं वक़्त जूं मुहताज कॾहिं बि न रहियूं। संदसि फू जवानीअ खां वठी साणसि आख़िरी मुलाक़ात ताईं मूं कॾहिं बि संदसि क़ुवत इरादी, अरडाइप ऐं बेबाकीअ में का बि खोट न ॾिठी। ख़ुशि लिबास, ख़ुशि अदा ऐं ख़ुशि रंग अदा ज़फ़र घणो करे मथे ते पीके पाईंदो हो। सियारे जी मौसम में ख़ूबसूरत कोट ऐं ऊन्हारे में वरी ज़बरदस्त शर्टूं असां सभिनी खे मोहित कंदियूं हुयूं। घर में घणो करे टी शर्ट या शर्ट ते सलवार पहिरींदो। अदा ज़फ़र जॾहिं रंगनि सां खेॾंदो हुयो त संदसि नंढड़ो क्वार्टर ॼणो रंग मंझि बणिजी वेंदो हो। उन हुलीअ में, उन लिबास में हू हर कंहिंजे साम्हूं न ईंदो हो, पर असीं के मख़सूस घर भाती साणसि मिली सघंदा हुआसीं। लहजे जो तुंद तेज़ ऐं जुमिले खे फहकाइण वारो हू कॾहिं बि कंहिं बि मुरवत खां कमु न वठंदो हो। एतिरी हद ताईं जो पंहिंजे ज़ात जो सभ खां वॾो नक़ाद हू पंहिंजो पाण हूंदो हो। छा कंदे बाबा मुंहिंजो इंटरव्यू करे। मुंहिंजे मिंथ ते पंहिंजे बेड ते टेक लॻायल कुराड़ी घूर कई हुई। मुंहिंजो महमूद आहीं न, महमूद रह, तोखे कहिड़ी ज़रूरत पई आहे त तूं टीवीअ जे हवाले सां मूंसां ॻाल्हाईं। तूं मुंहिंजो नंढड़ो महमूद आहीं, बसि उहो काफ़ी आहे। ऐं हूअं बि बाबला, जे तूं मुंहिंजो इंटरव्यू करे बि वठी त उहे तोखे हलाइण ॾींदा? तोखे छा थो लॻे हू मूंखे ॿुधी सघंदा? तोखां मूंखे इनकार नाहे यार, मूंखे हिननि खां इनकार आहे। मां उन हसरत तां दिलि खणी वियो हुउसि, पर 3 ॾहाकनि खां वधीक रहंदड़ उन साथ में हिकु अहले इल्म दानिश जो हिकु जुमिलो मुंहिंजे अंदर खे चीर ॾेई वियो हुयो, जो हिकु महफ़िल में हिन अदा ज़फ़र लाइ जो हिकु जुमिलो मुंहिंजे अंदर खे चीर ॾेई वियो हुयो, जो हिकु महफ़िल में हुन अदा ज़फ़र लाइ चयो हो, बदतमीज़ माण्हू आहे, बेमौक़िया महल ॻाल्हाईंदो आहे। मुंहिंजे अंदर में हिकिड़ो जुमिलो आयो हो त सच जो को मौक़ियो नाहे ॻोल्हिबो, पर अंदर जो गेदी पिणु एतिरो ॻाल्हाइण ई किथे थो ॾिए। अदा ज़फ़र अल मारूफ़ ज़फ़र काज़मी सॼी हयाती दरवेशनि जियां रहियो। ख़ूबसूरत घर में रंगनि जे हुजूम में संदसि वजूद जी
बेतरतीबी सदाई नज़र ईंदी हुई। ईअं कोन हूंदो हो जो शयूं टिड़ियल पखिड़ियल मिलनि, पर संदसि बणिजिया घाटी शख़्सियत जी छांव जो अक्स हर हंधि नज़र ईंदो हो। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में ॾुखी ॻाल्हि उहा हूंदी हुई त हर हंधि संदसि वजूद ॾाढो मुकमिल ऐं कंपोज़ लॻंदो हो। महल महलात हुजे, सिंध म्यूज़ियम ऐं ख़ूबसूरत घर हुजे, या वरी उहो क्वार्टर जंहिंमें हिन पंहिंजे धणीअ जे हुज़ूर में हाज़िरी भरी, संदसि शख़्सियत हर हंधि उभिरी ईंदी हुई। हू कमाल सूंहं सां शयुनि खे तरतीब ॾियण जो फ़न ॼाणंदो हो, पर त बि अलाए छो विञायल विञायल लॻंदो हो। शायदि उहा ई संदसि अज़मत जी निशानी हुई। अज़ीम फ़नकारनि वटि पंहिंजो हूंदो ई छा आहे। काल्ह जंहिं महिल कैमरामैन संदसि घर जे ॿाहिरां बीठल हुआ, संदसि विछोड़े जो वाह घुली रहियो हो, त काशिफ़ शाह ॿुधायो त अदा आमिरीअ वञा पियो, क़बर जो बंदोबस्तु करिणो आहे। ॿाहिरि तॾे ते अदादारा ऐं ॿिया केतिरा ई सुञाण चहिरा वेठल हुआ। दिलि में हिकु सट उथी हुई त मौला, हिन शख़्स सॼी ॼमार पंहिंजे हथनि जो पोरियो हिन जाइ खे अर्पियो आहे। हिकु हिकु सिर हिन लाइ उदास आहे। म्यूज़ियम, हॉल, इमारत, सभिनी जायुनि खे ॼण ख़बर पइजी वई आहे त ज़फ़र काज़मी वञी चुको आहे। हाणे डिघनि आङुरियुनि वारा उहे हथ ख़ाली भित खे छुहण लाइ बि न ईंदा। उहा निगाह न खजंदी जंहिंमें निगहबानी बि हूंदी हुई त पारत बि, फ़िक्र बि हूंदो हो त मुहबत बि, मुर्क बि हूंदी हुई त गहरी उदासी बि। हाणे हथ बि बंदि आहिनि त अखियूं बि। पोइ छा उहो नथो थी सघे मालिक त आशिक़े नाशाद खे उते ई जाइ मिले। पीरीअ जे घिटीअ में हुनखे जाइ ॾेई छॾ धणी, जिस्म त कॾो को वञी चुको आहे। हितां विछड़ियो त हिन जो रूह बि ख़तम थी वेंदो। काल्ह धणीअ खेसि संदसि हसरत मुताबिक़ उहा जाइ ॾिनी जिते संदसि ज़ात फेरा पाईंदी हुई। हिन सॼी उमिरि सिंध म्यूज़ियम खे पंहिंजो सॼो, अॼु म्यूज़ियम खेसि पंहिंजो करे वरितो आहे। लफ़्ज़नि में अजीब रंग आहे। साहिबान खांसि विछड़े अञा कुझु कलाक थिया आहिनि। सिंधी सकाफ़त, हुनर ऐं मान मर्यादा जो मिठ मोहतरम ज़फ़र काज़मी फिल वक़्तु ॼण सभिनी मंज़रनि खे ब्लैक एंड वाइट करे वियो आहे। हिकु नंढे भाउ खे ईअं लॻे पियो थो, पर जन खे बि उन ई हुनर जी का ॼाण आहे, उन्हनि खे अंदर में इहो अहसासु ज़रूरु झोरे थो त हाणे सिंध में को बि ज़फ़र काज़मी नाहे रहियो। पंहिंजी कला, पंहिंजी ॼाण ऐं फ़नी महारत वारो ही यगानू फ़नकार, आर्टिस्ट, चित्रकार, मुजस्मा साज़, शाइर, लेखक, अलण फ़क़ीर जो थन शरीक भाउ ऐं असांजो अदा ज़फ़र हाणे असां लाइ त यादि ई बणिजंदो। पर जन खेसि विसारियो हो, उन्हनि लाइ बि सिंध म्यूज़ियम में मौजूदु संदसि मरकज़ बेमौक़ा महल सच ॻाल्हाईंदो रहंदो। मौलाए कुल जलशानहू खेसि आसूदाए ख़ाक रखे। पंहिंजी मिटी, पंहिंजे हयातीअ में हिन ख़ूब मल्हाई। आमिरीअ जो पिनोड़ो हैदराबाद में आरामी आहे। हिकु डिघे सफ़र खां पोइ हू भले आराम करे, पर संदसि पोरिए ऐं सफ़र खे सदाईं यादि रखिजो। छपियल आचर 14 जनवरी 2007 ईस्वी।